अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मिस्र वडी में सक़ाफ़ती ॾियारो डॉक्टर नबी वश लिगारी जे नाले सां मंसूब करे मल्हायो वियो। डॉक्टर नबी वश लिगारी ताज़ो मिस्र वडीअ में वफ़ात करे वियो हो। सक़ाफ़ती रैली में डॉक्टर नबी वश खे भेटा ॾियण जे लाइ 5 मिंट ख़ामोशी इख़्तियार कई वई, जंहिं बैदि मरहूम जी मग़फ़िरत ऐं ईसाले सवाब जे लाइ दुआ पिणु घुरी वई। दुआ खां पोइ सक़ाफ़ती रैली में टोपियुनि ऐं अजरकल ऐं पटका पहिरियनि नौजवाननि सिंध जे क़ौमी गीतनि ते शाहाना रक़्स कयो। मोटरसाइकिलनि ऐं कारनि जी रैली में नौजवाननि जे वॾे अंग शिरकत कई, जिन खे सिंधी टोपियूं, फुलड़ी वारे अजरकूं ऐं पटका पहिरियल हुआ ऐं काफ़ी नौजवाननि सिंध जी सदाबहार सक़ाफ़त कुआड़ी बि हुई। नौजवान इताद पारां सक़ाफ़ती रैली खे डॉक्टर नबी वश लिगारी जे नाले सां मंसूब करे रैली खे 4 चंड लॻाए छॾिया ऐं नौजवाननि ज़बरदस्त भेटा पेश कई डॉक्टर साहब खे। हिन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं असांखे इजाज़त ॾिना। जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे MW न्यूज़ TV सब्सक्राइब करियो। उन सां गॾु घंटी खे दॿायो जी हर ईंदड़ वीडियो तव्हां सभ खां पहिरीं ॾिसी सघो। त असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान। फ़क़त सिंध तुंहिंजी